घणा वरी इंसान चवंदा आहिनि त असांजी दुआ क़बूल नथी थिए, असां निमाज़ बि पढ़ूं था, इबादत बि पढ़ूं था, अली ख़ुदा जो कसम साम्हूं जी घुटा ॼाई घुटा रब खे छा तूं आज़माइण वेंदो आहे छा? जे वक़्त में गुनाह ऐं ग़ीबत गिलाऊं ऐं चापलूसी करे आए उहो वक़्तु यादि न अथई। हाणे आयो अलाह जी दरबार में रब खे आज़माए थो त मुंहिंजी दुआ क़बूल नथी थिए, दुआ क़बूल नथी थिए। शुक्र कर त अलाह पाक तोखे पंहिंजे गुनाहनि जी सज़ा उते जो उते नथो ॾिए, दुआ क़बूल नथी थिए, रब खे तो आज़माए। रब ज़ुल जलाल वल इकराम सुभान अल्लाह या रब्बी। रब हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी कुवत खसी, ताक़त खसी हुईसि। छो त हो जॾहिं तख़्त ते हुयो, आसमान ते हुयो, त हेठि औरत में नज़र पईसि। औरत खे ॾिसी चए पियो हिन शेगिरी सां केरु शादी कंदो, गंदी छा हिन जी हालत। त अल्लाह पाक इन लफ़्ज़नि ते उन हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खां हर शइ कुवत खसे छॾी, ताक़त खसे छॾी। त तव्हां वरी कहिड़ी भाग जी मूरी आहियो जंहिंजी गिलाऊं ऐं ग़ीबत था कयो? तव्हां बचंदव, तव्हां सुकून वठंदव, तव्हां राहत वठंदव। रब पाक नबिन खे बि न बश कयो, नबिन खे हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खां हर शइ जी कुवत खसे छॾी, हर शइ जी। तव्हां वरी चओ असांजी दुआ क़बूल नथी थिए। पंहिंजो पाण खे साफ़ रख। रब तो चवई रख साफ़ त कयाई माफ़ न छा? रख अंदर खे साफ़ त कयाई माफ़। अंदर में ज़ंग ॿारो रंग, इहो मुनाफ़िक शैतान चापलूस जो कमु आहे, न करीं मथे मूं कर। अलाह खे चओ मां मर्द आहियां। ये जेकी हिते हुते ग़ीबत करे ऐं पाण खे 2 फुट मथे घुमाए, थोरो हेठि बि नज़र कर। रब ख़ालिक़ अकबर ज़ुल जलाल वल इकराम जो ऐं जीत जड़ियो बि घुमंदो आहे, ठिकी विली बि घुमंदी अथई। इन्हनि खे बि लताड़ींदे, इन्हनि जो बि हिसाबु वठंदी अल्लाह। दुआ क़बूल नथी थिए, इंतज़ार कर। रब ज़ुल जलाल वल इकराम तोखे ॾिसंदो आहे त केसि ताणी तो झुके। तो रब खे आज़माईंदो आहे त मुंहिंजी दुआ क़बूल नथी थिए, रब तोखे ॾिसंदो आहे त तूं केसि ताणी तो मन पंहिंजी हार मञे। हार न मञजांइ, हार न मञजांइ। हर ॾींहुं कीअं सम्झजांइ त मत अॼु क़बूल थिए, मत अॼु क़बूल थिए, मत अॼु क़बूल थिए, पोइ ते न मोटिजांइ। जेके पोइ ते मोटिया न ऐं मरी बि उहे ई वेंदा अथई जेके ख़ुदा जो कसम वात ते कलमो बि न ईंदो अथई। जज़ाकल्लाह ख़ैर, मां सलाम।